अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पंहिंजावरी अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पंहिंजावरी ऐं पंहिंजावरी जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं तव्हां सां बि शेयर कंदासीं ऐं तव्हां खां बि पुछंदासीं। अॼु जी अपडेट ज़बरदस्त अपडेट थियण वारी आहे ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। 1 मिनट जी वीडियो आहे, लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु करे छॾींदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ दोस्तों। पंहिंजावरी ड्रामे में जेको आहे कहिड़ा अदाकार हुजण खपनि, तव्हांजी छा ख़्वाहिश आहे? ॾिसूं सही तव्हांजे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि अचे थी, कहिड़ो अदाकार तव्हांजो फेवरेट आहे, तव्हां कंहिंखे घणो पसंदि कंदा हो, कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। बाक़ी मां ॿुधाईंदो हलां त पंहिंजावरी ड्रामे में जेका अदाकार आहिनि त अक्सर खजू साहब पंहिंजी फेवरेट टीम खणंदो आहे। जेका ज़हर ज़िंदगी ऐं दुलाब में अदाकार हुया, इहा हिनजी फेवरेट टीम आहे। छो त हिन जो डायरेक्टर बि खजू साहब आहे, त इन्हनि अदाकारनि मूं सिलेक्शन कई वेंदी। ऐं ॿियो मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, पंहिंजावरी ड्रामो हिकु बहितरीनु सुपर डुपर ड्रामो आहे जेको अचण वारो ड्रामो आहे। ईद खां बाद में इंशाल्लाह तमामु जल्द हिन जा जेका आहिनि न स्पेल कंप्लीट करण जी कोशिशि कई वेंदी। ऐं हिन में जेको आहे कहाणी अॼु जे हालातनि जे मुताबिक़ आहे, जीअं दुलाब ड्रामे जी कहाणी हुई। ऐं हीउ ड्रामो बि हाई लेवल जो ड्रामो थियण वारो आहे। कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय सां असांखे राज़ी या आगाह कंदा ऐं असांखे ॾींदा इजाज़त। जे वीडियो सुठी लॻी त लाइक शेयर सब्सक्राइब ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।